अस्सलाम वालेकुम। और तव्हांजो उस्ताद सैयद अब्दुल कादिर शाह बुखारी। जी बाबा, एक नए टॉपिक सां हिकु ईंदड़ सवाल जे हिसाब सां असांजो जेको टॉपिक आहे उहो आहे अणपूरनि जी ज़रब ऐं वंड। हिन खां पहिरीं असां करे आया आहियूं अणपूरनि जी जोड़ ऐं कट। त अचो त ॾिसूं त वंड असांखे या ज़रब असांखे छा थी सेखारे या इनखे कीअं हल कजे। त इंतिहाई आसान आहे। त सभ खां पहिरीं असां ज़रब खे सिखण जी कोशिशि कंदासीं। अचो त ॾिसूं ज़रब जो हिसाब सां हिकिड़ो लिखियलु आहे 3/8 मल्टीप्लाई या ज़रबिया 12/6। हिकिड़ो आम हिसाब खयो वियो आहे। हाणे हिनखे कीअं ज़रब कजे, कीअं हल कजे, त इन जे लाइ मेन ॻाल्हियूं छा हूंदियूं आहिनि। मेन ॻाल्हि हूंदी आहे त खोड़ा यानी टेबल्स इंग्लिश में चवंदा आहियूं टेड़ा या आॾा। आॾा मतिलबु हिन ते ऐं हिन ते, यानी हिते अंश त हिते छेद। आॾा अंश ऐं छेद ते हणबा, अंश ऐं छेद ते हणबा। कीअं? साॻियो लिखियो त 3/8 ही लिखियो पियो आहे 3/8, ॿियो लिखियलु आहे 12/6। त हाणे असां डायरेक्ट हिन अठनि माना हिन जो छेद त हिन जो अंश, यानी हिते 12 आहे हिते 8 आहे। चौंके जो खोड़ो अहिड़ो हूंदो, ॿी चौंक 8 टे चौंक 12, यानी हाणे ही 12 कोन सॾाईंदा, हाणे मथे 3 बचा। हिते 8 कोन चवंदा, हाणे चवराईंदा 2। ऐं वरी हीअं हिन टिनि ते अंश ही 3 आहे ऐं हिते छेद 6 हो, हिन ते हीअं टेड़ा खोड़ा पासीरा खोड़ा टिके जो 1 टी 3 हिन ते ॿिटी 6। हाणे ही 3 कोन्हनि, हाणे 1 बचो ऐं हिते 8 कोन्हनि 2 बचा, यानी हाणे ही सॼो वञी बचंदो हेठि 1/2। लिखंदासीं 1/2, इहे विच में ज़रब निशानी साॻी ऐं हिते 3/2। हाणे बचो आहे 3/2, यानी हाणे हिन ते हीअं खोड़ा कोन था लॻनि, न को हीअं था लॻनि। त अंश अंश में पाण में ज़रब कबो ऐं छेद छेद सां ज़रब कबो। त असां ॾिसो 1/3 मथे अंश लिखियो 3 भाङे जी निशानी 2 ज़रब 2 ॿिॾियूं 4। त असांजो फाइनल जवाबु थियो 3/4। त वरी बि सम्झण जी कोशिशि करियो, अणपूरनि जी जेका ज़रब आहे उहा कीअं थींदी। सिर्फ़ु टेड़ा खोड़ा लॻंदा, हिन में का बि एल्सियम नंढियों भॼो पद कान निकिरंदी। उहा सब्ट्रैक्शन ऐं एडिशन उन्हनि में निकिरंदी आहे। हीअ जेका मल्टीप्लिकेशन आहे इन में खोड़ा हणबा, टेबल्स हणबा, टेड़ा आॾा या अंश ऐं छेद ॿिन्ही ते हिकिड़ो ई खोड़ो हुजे। जीअं हिते मूं 4 जो खोड़ो लिखियो आहे, चौके जो खोड़ो टे चौंक 12 ॿी चौंक 8, साॻियो खोड़ो 4 जो ई आहे। हिनखे बि लॻे पियो 12 खे त 8 खे बि लॻे पियो। ऐं हिन खां अलावा ॿियो खोड़ो जे ॿिके जो हणो आहे त 4 ॾूं 8 पोइ 6 ॾूं 12 थिया, वरी हुन मथां वरी ॿियो जेको खोड़ो हणिजे आहे। इन करे मूं डायरेक्ट चईं जो खोड़ो हयो आहे त हिकिड़े धक में क्लियर थी वञे। हिते बि ईअं, हिते वरी असां 3 जो खोड़ो हयो आहे, 1 टी 3 ॿिटी 6, जवाबु 1/2 ज़रब 3/2। अंश अंश में ज़रब ऐं छेद छेद में ज़रब, 1 टी 3 ॿिटी ॿिॾियूं 4 3/4 ही जवाबु। त हाणे असां हिते असांजो टॉपिक आहे ज़रब ऐं वंड। त वंड में कीअं हल थींदो। अगरि तव्हांखे हीअ ज़रब चङी तरह सम्झ में अची वई आहे त वंड बिल्कुलु आसान आहे। उनजो सिर्फ़ु हिकिड़ो स्टेप हिन खां थोरो चेंज आहे। कहिड़ो? अचो त ॾिसूं। हीअ लिखियलु आहे वंड में 5/15 वंडिया 5/3। त असां छा कंदासीं, मेन ॻाल्हि छा आहे, सिर्फ़ु वंडींदड़ जो अंश छेद ऐं छेद खे अंश करे लिखिबो। कीअं? ॾिसो अचो ॾिसो पुट, हीअ लिखियलु आहे 5/15 साॻियो लिखियोसीं, हीअ वंडे निशानी साॻी वंडे निशानी डिवीजन, ऐं लिखियलु आहे 5/3 5/3। हीअ जेका पॉइंट मूं लिखी आहे त सिर्फ़ु वंडींदड़ जो अंश छेद ऐं छेद खे अंश करे लिखो या लिखिबो। कीअं? 5/15 ही लिखिया अथमि। वंड जेका तब्दील थी वेंदी ज़रब जी निशानी में। वंड जेका आहे त हिन जॻह ते वंड मूं ॾिसो कान लिखी आहे, उहा मटाइजी वेंदी ज़रब में, ऐं अंश छेद करियो ऐं जेको छेद हुजे हुनखे अंश करियो। यानी हिते लिखियलु 5/3 त उबतो थी वेंदो, 3 मथे वेंदा हलिया 5 हेठि अची वेंदा, 3/5 उबतो थी वियो 3/5। हिते 5/3 हिते उबतो कयोसीं वंडींदड़, हीअ आहे वंडींदड़, हिनखे तब्दील करिणो आहे। हाणे थी वेंदो 3/5। पोइ त थी वई साॻी ज़रब जेका तव्हां हिते सिखी आहे। ज़रब जो उसूल छा आहे त टेड़ा खोड़ा आम्हूं साम्हूं खोड़ा।
हिते 1 5 5 हिते 1 5 5 ऐं वरी हीअं हिते 3 हिते 15 टिकियो खोड़ो 1 टिका 3 5 टिका 15 यानी हाणे 15 कोन 5 बचा हिते मथे 1 बचो यानी 1 भाङे 5 हीअ ज़रब निशानी हिते 1 भाङे 1 यानी 1 भाङे 1 लिखियोसीं हाणे हिकु हिक में ज़रब जो जवाबु 1 आयो 5 ज़रब 1 1 5 5 यानी सॼो जवाबु आयो 1 भाङे 5 त प्यारा ॿारो मूंखे उमेदु आहे तव्हांखे वंड ऐं ज़रब ॿई चङी तरह सां सम्झ में अची वियूं हूंदियूं ऐं वरी बि तव्हांखे ख़ुलासो सम्झाईंदो हलां त वंड में को ख़ासि एतिरो मुश्किल कोन्हे सिर्फ़ु ज़रब वांगुरु ई आहे जेको वंडींदड़ आहे उहो अंश छेद थी वेंदो ऐं छेद अंश थी वेंदो ऐं वंड जी निशानी बदिलजी वंड मंझां ज़रब जी थी वेंदी त उन खां पोइ ज़रब में असांखे ख़बर आहे आॾा या तिरछा टेड़ा खोड़ा हणिबा जेको खोड़ो लॻे हिन ते साॻियो ई हिते बि असां ईअं टिके जो हिते बि टिके जो ई लॻो ईअं न हिते 3 जोड़ो हिते 5 जोड़ो पोइ ग़लति थी वेंदो हिकिड़ो ई खोड़ो हणिबो ऐं हीअं आम्हूं साम्हूं बि हिकिड़ो ई खोड़ो लॻंदो त हाणे असांजो फाइनल जवाबु 1 भाङे 5 त अचो त हाणे असां पंहिंजे सवाल नंबर आख़िरी हिन एक्सरसाइज़ जो आहे 4 त अचो त ॾिसो त उहो 4 नंबर सवाल कीअं थो हलंदे जी बाबा सवाल नंबर 4 आहे मुख़्तसर करियो पहिरियों हिसाबु आहे 5 भाङे 8 ज़रब 3 भाङे 4 बिल्कुलु बाबा तव्हां जेके पोयां हल करे आयो उन ई तरीक़े सां असां साॻियो दर्जो लिखियो हल लिखियोसीं 5 भाङे 8 ज़रब 3 भाङे 2 खोड़ा कोन था वंडीनि आम्हूं साम्हूं हीअं तिरछा त पोइ अंश ज़रब अंश छेद ज़रब छेद यानी मथियां खां पाण में ज़रब 5 ज़रब 3 8 ज़रब 2 5 टिका 15 2 8 16 15 भाङे 16 इहो जवाबु फाइनल थियो पॉइंट पार्ट नंबर 2 6 भाङे 7 डिवाइड डिवीजन या वंडिया 2 भाङे 5 ख़बर आहे पुटु तव्हांखे त असां पोयां सिखी आया आहियूं वंड खे असां ज़रब कंदासीं ऐं 5 भाङे 2 करे लिखंदासीं हिते लिखियलु आहे 2 भाङे 5 त वरी वंड तब्दील थी वेंदो ज़रब में हिते लिखियो 6 भाङे 7 साॻियो दर्जो वंडिया 2 भाङे 5 छो त वंड तब्दील कबी ज़रब में लिखियोसीं 6 भाङे 7 ज़रबिया हाणे ही 5 भाङे 2 भाङे 5 हो त लिखंदासीं 5 भाङे 2 हाणे ज़रब थी वई त टेड़ा खोड़ा हणणा आहिनि असांखे ॿिके खोड़ 1 ॾुॾूं टिॾियूं 6 5 ने 7 में को बि कोन थो लॻे हाणे थियो 3 ज़रब 5 माना उहो स्टेप हिते मूं लिखियो कोन डायरेक्ट हल कयो आहे हीअ 3 ऐं हीअ 5 पाण में ज़रब जो खोड़ा न लॻनि त पोइ मथियां अंश सां ज़रब छेद छेद सां 5 टिका 15 1 7 7 15 भाङे 7 जवाबु पार्ट नंबर 3 उन में 3 रक़मूं आहिनि 2 भाङे 3 मल्टीप्लाई 1 भाङे 7 मल्टीप्लाई 4 भाङे 5 माने 3 रक़मूं आहिनि उन में बि साॻियूं हितां जो छेद डिनोमिनेटर हिन इनोमिनेटर सां डिवाइड करे सघे थो को बि खोड़ो जेकर लॻे त हाणे लिखियलु आहे 2 भाङे 3 ज़रब 1 भाङे 7 ज़रब 4 भाङे 5 यानी टई पाण में मल्टीप्लाई पिया थियनि ऐं खोड़ो को बि कंहिंसां कोन थो लॻे त असां मथियां अंसर में ज़रब कंदा आहियूं छेद छेदनि में 2 ज़रब 1 ॾुॾूं 2 ज़रब 4 ॿिचौंक 8 टे 7 21 21 खे 5 ज़रब कंदासीं 105 त फाइनल जवाबु थींदो 8 भाङे 105 अचो त पार्ट नंबर 4 ॾिसूं जी बाबा पार्ट नंबर 4 माइनस 6 भाङे 7 डिवाइड 1/2 हिन ब्रैकेट अॻियां डिवाइड आहे डिवाइड अॻियां हिते प्लस हूंदो खोल बि ॾींगी साॻियूं डिवाइड 1/2 त हाणे लिखंदासीं माइनस 6 भाङे 7 डिवाइड तब्दील थी वेंदो छा में जी ज़रब में 2 भाङे 1 लिखिबो 2 करे लिखिबो 1 भाङे 2 हो त हाणे 2 भाङे 1 हाणे खोड़ा हीअं हणनि न लॻनि त मथियां पाण में ज़रब हेठियां पाण में ज़रब त माइनस 6 ज़रब 2 ॿ छका 12 माइनस 6 थींदा 1 7 7 12 भाङे 7 पार्ट नंबर 5 14 भाङे 5 वंडिया 7 भाङे 25 14 भाङे 5 साॻियां वंडिया 7 भाङे 25 साॻियां दर्जो लिखियोसीं वंड तब्दील कंदा छा में ज़रब में ऐं 25 मथे 7 हेठि थी वेंदा हलिया 25 भाङे 7 14 भाङे 5 हाणे अहिड़ा खोड़ा ई आम्हूं साम्हूं हणूं 7 जो खोड़ो 1 7 7 ॿ 7 14 ऐं हिन ते 5 1 5 5 5 5 25 ॿिया के खोड़ा लॻनि कोन था ॿ 50 2 भाङे 1 ऐं 5 भाङे 1 ॿ 50 10 हेठां 1 कोन लिखिबो जवाबु 10 आयो पार्ट नंबर 6 9 भाङे 6 ज़रबिया ब्रैकेट में माइनस 4 भाङे 9 ज़रबिया 2 भाङे 3 त हाणे हिन में सभ खां पहिरीं असांखे निशानियूं ज़रब करणियूं आहिनि हिसाबु लिखियलु आहे माइनस 9 भाङे 4 ज़रबिया 4 भाङे 9 ज़रबिया 2 भाङे 3 त हाणे असां पहिरीं माइनस हिते आहे ॿिए किथे पूछ कोन्हे त जवाबु माइनस ई ईंदो 9 भाङे 4 टेड़ा खोड़ा हणूं हीअं हिन ते चौके खोड़े 1 चौक 4 1 चौक 4 9 जो 1 9 1 9 यानी सभई 4 हिकनि 4 1 ईंदा 1 भाङे 1 1 भाङे 1 हिते माइनस आहे ऐं हिन पासे बचो 2 भाङे 3 सभु पाण में ज़रब कंदा जवाबु ईंदो 2 हेठियां पाण में ज़रब कंदा जवाबु ईंदो 3 माइनस 6 2 भाङे 3 इहो थियो पार्ट नंबर 6
अचो तो ॾिसूं पार्ट नंबर 7 ऐं 8। जी बाबा पार्ट नंबर 7। 1 भांगे 8 ज़रबिया 2 भांगे 5 ज़रबिया -15 भांगे 4। सब खां पहिरीं असां निशानियूं ज़रब कंदासीं। सब मल्टीप्लाई आहिनि, निशानियूं जवाब माइनस में ईंदो, हिकिड़ी माइनस आहे, हिते प्लस आहे, हिते प्लस आहे। तव्हां पहिरीं सिखी आया आहियो निशानियूं कीअं ज़रब कबियूं आहिनि। ही प्लस प्लस आहे या प्लस, उहो प्लस हिन माइनस आहे, जवाब माइनस। हुते हिते अची वई माइनस, ही हितां निकिरी हिते अची वेंदी। 1 भांगे 8 ज़रबिया 2 भांगे 5 ज़रबिया 5 भांगे 4। हाँ टेढ़ा खूणा आहिनि तिरछा। ॾिसो हिते ॿिकी हिकिड़ो 1 ॾूं हिन ते ॿिॾियूं 4, हिते 5 1 5 5 3 5 15 ऐं हिते अठनि ॿियो को खोड़ो लॻे कोन थो, यानी मथे बि 1 1 3 1 1 3 हेठि बचा 8 1 ऐं 2 8 1 2 मल्टीप्लाई 1 टका 3 1 2 8 16 3 भांगे 16। पार्ट नंबर 8 -2 भांगे 3 ज़रबिया -4 भांगे 6 ज़रबिया -3 भांगे 4। सब खां पहिरीं निशानियूं ज़रब कबियूं। टिनी जूं हिकिड़ी 2 हीअ माइनस ज़रब जा प्लस ईंदो, उहो प्लस इन माइनस सां प्लस ज़रबिया माइनस, छा जवाब ईंदो बाबा जी माइनस ईंदो। छो जो ॿई निशानियूं तब्दील हुयूं पाण में ज़रब थियण वारियूं। हिते प्लस छो आयो, ये बि माइनस ये बि माइनस, ॿई हिकु जहिड़ियूं हुयूं त हिन करे प्लस ईंदो। शाबाश। त हिते असां ही माइनस 3 आहिनि माइनस, उन करे हिते माइनस हिकिड़ो ईंदो। 2 भांगे 3 साॻियूं लिखिबो, 4 भांगे 6 साॻियूं, 3 भांगे 4 साॻियूं लिखियोसीं। हाणे टेढ़ा खूणा हणनि हिन ॿिनि ते लॻनि भई 1 चऊं 4 1 चऊं 4 1 टका 3 2 टका 6 सॉरी हिते माना 1 चऊं 4 1 चऊं 4 वरी ही खोड़ो हिन ते आयो अथमि 1 2 2 6 ही पाण में हीअं ही ॿ हिन ते आया अथमि 1 चऊं 4 1 चऊं 4 हिते 1 2 2 6। हाणे वरी ही 3 ऐं ओ ही 3 1 टका 3 1 टका 3 यानी हाणे बचो मथे 1 हिते बि 1 हेठि 1 3 ऐं 1 असां लिखंदासीं 1 1 1 1 3 1 सभु ज़रब करे जवाब आयो 1 भांगे 3। त प्यारा ॿारो ही एक्सरसाइज़ तव्हांजी कंप्लीट थी। यकीन आहे तव्हांखे चङी तरह सां सम्झ में अची वियो हूंदो ऐं तव्हांजी अॼु अणपूरनि जी फ्रैक्शन जी मल्टीप्लिकेशन ऐं डिवीजन ॿई अल्हम्दुलिल्लाह कंप्लीट थियूं ऐं तव्हांजो इहो सुवाल जेको 4 आहे उहो बि मुकमिल थियो। त चङी तरह सां रिवाइज़ करियो, बार बार दर्जा लिखी पाण हल करण जी कोशिशि कयो ऐं जीअं त मुंहिंजो वीडियो तव्हां वटि बिल्कुलु अपलोड आहे त उनखे तव्हां ॾिसंदा रहो ऐं इनशाला तव्हां पंहिंजूं ग़लतियूं पाण खां बि ॻोल्हियो त इनशाला तव्हां में वधि खां वधि बहितरी ईंदी। तेसिताईं मूंखे इजाज़त ॾिजो। इनशाला सुभाणे असां हिकु नई एक्सरसाइज़ सां गॾु ॿीहर नए टॉपिक सां गॾु इनशाला गॾंदासीं। तेसिताईं अल्लाह हाफ़िज़।